जी दोस्तों, जीअं त असीं रवाना थी चुका आहियूं। ही स्टॉप अची वियो वाही घोटो। वालेकुम सलाम। डॉक्टर शाहिद हुसैन गडाणी सलाम कयो। हे कार गाड़ी वारो भी दोस्त हुयो, इन भी सलाम कयो। हाणे अर्रहमान पेट्रोल पंप अॾो अची वियो। असां पहिरीं रिज़वान साहिब धारे जे दुकान ऐं सैफुल्ला गडाणी जे दुकान ते अची वियासीं। उन खां बाद वरी खान मोहम्मद जे दुकान ते वियासीं। उन खां बाद वरी सेठ अब्दुल हक सां मिलियासीं। उन सां गॾु ॿियो को संगती जो दोस्त उन सां मिलियासीं। उन खां बाद डॉक्टर देवदास सां मिलियासीं, तमामु ख़ुशि मिज़ाजी तबीयत जो हुयो। उन खां बाद आख़िर में सूरज भाउ सां मिलियासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां आहियां हनीफ़ हैदरी। अॼु असीं मौजूदु आहियूं अर्रहमान पेट्रोल पंप अॾो। जंहिं शइ जी तव्हांखे ज़रूरत हुजे हिते तव्हां बेखौफ़ बेखुटको तव्हां हलिया अचो। खानपुर मार सरदारगढ़ जो मेन रोड आहे, उन रोड ते गाजी वाह ते अर्रहमान पेट्रोल पंप अॾो। इते दोस्तनि अॼु इफ़्तार पार्टी रखी आहे। भौतार मोहम्मद इस्माइल गडाणी ऐं सर ख़ैर मोहम्मद गडाणी ऐं सर अब्दुर्रहमान साहब गडाणी ऐं सोबत साहब मलिक असांखे दावत ॾिनऊं। अॼु असां हली आया आहियूं हिते अर्रहमान पेट्रोल पंप अॾे ते अचो दोस्तनि खां हाल वाल वठूं ऐं छा दोस्तनि जो ख़्यालु आहे, छा दोस्तनि जो वीचार आहे, छा महसूस कयो था अॾे ते साईं? माशाल्लाह थी ज़बरदस्त रौनक आहे। अच्छा, हिते हर सहूलियत मौजूदु आहे? हर सहूलियत आहे। ॿियो त अमन अमान बरक़रार हिते थी वियो माशाल्लाह। अच्छा, हा फर्स्ट क्लास तरीक़े सां। सही माशाल्लाह। हिते में हर सहूलियत आहे, हर शइ मिली वेंदो आहे। हा बिल्कुलु, ठीकु आहे, वॾी महिरबानी। अलाह करे। तव्हां कहिड़े अॾे ते मौजूदु आहियो साईं? सही असां गाजी शाह जो जेको अॾो अर्रहमान पेट्रोल पंप हिते असां बीठा आहियूं थिया। अॼु होटल जो इफ्तिताह आहे जी। ऐं हे पंचर जी पूरे अॾे जो इफ्तिताह या सिर्फ होटल जी न आहे, सिर्फ़ होटल जो इफ्तिताह आहे। अच्छा, अॾे में अञा देर आहे, 2-3 ॾींहं लेट आहे। इंशाल्लाह इहो कमु तयारु थी वेंदो। माशाल्लाह। तव्हां छा महसूस कयो था हिन अॾे ते साईं? साईं बिल्कुलु असुल फर्स्ट क्लास थींदो ऐं अमन अमान थींदो ऐं रौनक थींदो। ॾाढियूं ख़ुशियूं महफ़िलां थींदियूं। सहूलियतूं मौजूदु आहिनि इंशाल्लाह, हर सहूलियत मौजूदु आहे। अच्छा, डॉक्टर सैलून सैलून स्टोर पंचर इंशाल्लाह हर शइ मौजूदु आहे। सैलून बि अचण वारो आहे, हर शइ अचण वारो आहे साईं। ग़रीबनि लाइ वॾो हिकु बचाव थी वियो। अच्छा, हूंदा हुया हरामी माण्हू हिते थोरो करे वेंदा, गाॾी वठी वेंदा। ईअं ई करे असांजो दिलि ॾाढो ख़ुशि थियो आहे। जे ग़रीब महसूसु थींदा हिते अचण वञण लाइ, उन्हनि खे तकलीफ़ थी वई। हाणे माशाल्लाह वॾी सहूलियत आहे। हा इंशाल्लाह वॾो सर। ठीकु आहे। तव्हां माशाल्लाह सुबुह खां सवेरे 4 टाइम अचो था, शाम जो मोटी वञो था, सॼो ॾींहुं अॾे ते वेठा हूंदा। मां ॾिसां तव्हांखे छो त रस्तो आहे खानपुर मां सरदारगढ़ जो रोड आहे। ईअं तव्हां छा महसूसु कयो था? माण्हू मुतमिन आहिनि अॾे में? बिल्कुलु। छा नालो अॾे जो? अर्रहमान पेट्रोल असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं, असां पाण तुंहिंजूं ॻाल्हियूं वेठे ॻायूं। भली दोस्त वारे तुंहिंजूं लख भलायूं, भली यार वारे तुंहिंजूं लख भलायूं। अॾे जी पूरे जी इफ्तिताह कई आहे या होटल जी इफ्तिताह कई? हिन टाइम ते होटल बि कई आहे साईं। अच्छा, भलाई कंदो उम्मीदूं आहिनि। इहो पेट्रोल पंप कॾहिं शुरू थी? इहो बि 2-3 ॾींहंनि में इंशाल्लाह ताला उनजी इफ्तिताह। तव्हां छा महसूसु कयो था हिन एरिया जे इलाइक़े जे माण्हुनि मां या मुतमिन आहियो? असां पूरो उम्मीद आहियूं ऐं ख़ुशी थियो आहे त हीअ वाक़ई ते रस्म थींदो। उन खां बाद जेके बि मसइला मसाइला होटल जी इफ्तिताह कई आहे न इफ़्तार पार्टी सां? हा बिल्कुलु बरकत जो ॻाल्हि आहे। चङो कमु कयूं उन खां बाद उन खां बाद छा करो इंशाल्लाह भलाई थींदी। हिन होटल छा छा सहूलियत? होटल ते साईं 24 कलाक सर्विस आहे इंशाल्लाह ताला। चांहि मौजूदु आहे या मानी बि आहे? चांहि बि आहे, चांहि सां गॾु मानी बि हूंदो। 24 कलाक सर्विस। मानी सिर्फ़ु अॼु इफ़्तार जे लाइ आहे? मुख़्तलिफ़ इफ़्तार त उहो त लाज़िम आहे। उन खां बाद जेको बि मतिलबु मुसाफ़िर वग़ैरह आयो हुयो, ट्रालनि वारा हंधि बिस्तरा ॾींदासीं उन्हनि खे और ऐश बि ॾींदासीं। उन खां बाद मानी चांहि जेको हूंदो उहो ॾींदासीं इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम साईं। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? दोस्तों हे आहे रईस अब्दुर्रहमान साहब, इन्ही जे नाले ते अॾो आहे अर्रहमान पेट्रोल पंप अॾो।
अॼु त होटल जी पता ये आज होटल जी है इंशाल्लाह ताला ईद का पंजे ॾह ॾींहं कम जो इंशाल्लाह ईद खां बाद तुंहिंजी इफ्तार जी ईद का बाद उन जो ईअं पार्टी कंदो या इंशाल्लाह उन जो वधीक थींदो अच्छा मिठाई वराईंदो न जी जी मिठाई सुठो माशाल्लाह वॾी महिरबानी हिते मसवाड़ घणो आहे हिते मसवार 5000 अच्छा हर दुकान ते हर दुकान 5000 ऐं 1000 अञा रियायत कंदा चौकीदार जी जी सही वॾी महिरबानी साईं अर रहमान पेट्रोल पंप ॾाढो तव्हां हिन अॾे मां केतिरा मुतमिन आहियो अल्हम्दुलिल्लाह 100% मुतमिन हो मेन शइ हिन इलाइक़े वासन खे जेको तव्हांखे बि ख़बर आहे हे हिकु ईअं सम्झो त डेंजरस पॉइंट जी जी अमन जे लिहाज़ सॼो इलाइक़ो इन शइ खां वाक़िफ़ु आहे त आए ॾींहुं हिते काफ़ी माण्हू खां फ्रूट थियनि क़ुर्बान मार वीचारो उहो बि हिते ई क़तल थी वियो उहो असांजी कोशिशि इहा आहे कि अमन अल्हम्दुलिल्लाह जॾहिं खां असां इहे अदावत शुरू कयो आहे 8 महीना थी विया आहिनि तक़रीबन कोई अहिड़ो वारदात न आहे थियो असां चौकीदार बि पंहिंजे हिसाब सां रखियो आहे ऐं पंहिंजी संगत साथ जी बि कोशिशि इहा आहे त अमन अमान बरक़रार रहे किसी की जान कौन घटाए किसी की जान नादान को इस बात का बिल्कुल नहीं पता व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा अल्लाह के हुजूर ये होता है फैसला व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा ही आहे अर रहमान होटल तव्हां ॾिसी सघो था ही आहे मानी पचाइण जी जॻह तनूर ऐं ही ठहे थो चांहि हे किचन आहे ऐं हिन होटल ते हर सहूलियत मौजूदु आहे हिन अर रहमान पेट्रोल पंप अॾे ते तव्हांखे हर शइ मिली वेंदी हर सहूलियत मौजूदु आहे तव्हांखे काई तकलीफ़ न थींदो तव्हां बेफ़िक्र थी वञो आस्ते ॻाल्हायो त छो साईं ख़ैरु आहे मूंखे बि रोज़ो आहे साईं साईं तव्हां मुला हो असां ग़रीब अच्छा माना ग़रीब मुला न आहिनि थींदा न मुला ज़ालिम मुला ग़रीब तव्हां छाजे इंतज़ार में हिते वेठा आहियो साईं अल रहमान इफ्तार पार्टी दावत आहे अॼु इफ्तार पार्टी डेली न हूंदी साईं साईं असांखे असांजे लाइ इहो शुरू थियो इहो महीनो सॼो हले पियो अच्छा अॾे मां मुतमिन आहियो साईं अल्हम्दुलिल्लाह अच्छा सही सही हिन खां वधीक छा कहिड़ी खाराइणो इफ्तार पार्टी तॾहिं मुतमिन आहियो आहे त सुठी ॻाल्हि आहे पेट जी बड़ी महिरबानी अस्सलाम वालेकुम खाना वाला मुश्ताक अहमद साईं तव्हां कहिड़े अॾे ते मौजूदु आहियो साईं हे सूबेदार मोहम्मद वारिस गडाणी हाँ इहो ई आहे अच्छा मां केतिरा मुतमिन आहियो असां 100% मुतमिन आहियूं अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास अमूल जे हिसाब सां या सहूलियत जे हिसाब सां हर तरीक़े सां बहितरीन अच्छा। तमामु फर्स्ट क्लास माशाल्लाह माण्हू बि मुतमिन आहिनि इलाइक़े वासी हा बिल्कुलु मुतमिन आहिनि सॼा मुतमिन आहिनि अच्छा माशाल्लाह तव्हां पाण बि मुतमिन आहियो असां मुतमिन आहियूं अस्सलाम वालेकुम साईं उथी नथा सघो छा साईं हा थोरो उस्ताद न सर ज़ाहिर ॻाल्हि आहे त मां ॻाल्हि मां बीठो तव्हां वेठा हूंदो पीअण या वेहण को मसलो त न आहे न तकलीफ़ जी मादर साईं नाराज़ न थियो रोज़ो अच्छा माशाल्लाह कीअं इफ्तार पार्टी आहे माशाल्लाह तव्हां हिन अॾे मां मुतमिन आहियो अच्छा 100% उस्ताद शाहिद हुसैन गडाणी तमामु बहितरीन पंहिंजे ख़्याल जो इज़हार कयो ऐं उन खां बाद असांखे मिली वियो पंहिंजे बचपन जो यार दोस्त हाफ़िज़ एजाज़ अहमद गडाणी साहब सिंध धरतीअ जा रवासी सदियुनि खां महिमान नवाज़ी में पंहिंजो मट पाण रहिया आहिनि ऐं उहो ई तसलसल अॼु जे दौर में बि जारी आहे जो कुझु मथेर मुड़ुस पंहिंजे ओताकुनि ते हर उभरंदे सिज सां गॾु महिमाननि जी आमद जे ओसीड़े में रहनि था आए जो दिलि सां आदर भाव कनि था